अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तानी सिरियाहो न्यू मैरान न्यूज़ रुक कयूं था ख़बरन ॾांहुं। ख़बर शामिल कई पिया कुछ वक़्त अॻु असिस्टेंट कमिश्नर रतो देरो जी अॻुवाणी में सिंध फूड इंतज़ामिया रतो देरो शहर जे केतिरनि ई होटलनि ते कार्रवाई कंदे खीर जा सैंपल चेक कया ते तमाम होटलनि वारनि जे खीर में केमिकल ऐं यूरिया भाण हुअण जी तस्दीक थी, जंहिं बाद उन्हनि ते ॾंड रखी वार्निंग ॾिनी वई। तफ़सील मालूम कंदासीं एहसान अली बोज़दार खां। जी एहसान, आगाह कजो। जी सनागुल, बिल्कुलु ॿुधाईंदो हलां त फूड इंतज़ामिया खीर केमिकल मां तैयार हुअण करे उन डेयरी मिल्क शॉप खे सील कयो हो, पर चंद ॾींहं बाद ॾेती लेती करण बाद उहो ई साॻियो नईम डेयरी मिल्क शॉप खुली वियो। उन हवाले सां डेयरी मिल्क शॉप खे सील करण वक़्तु फूड इंतज़ामिया जो चवणु हो त नईम डेयरी मिल्क शॉप जे खीर में वॾी मिक़दार में केमिकल मिलियो आहे, उन करे डेयरी मिल्क शॉप खे सील करे छॾियो आहे। ॿिए पासे डेयरी मिल्क शॉप खुलण बाद मालिक दिलेरी सां थो चए त 55,000 ॾंड ॾेई मिल्क शॉप खोलारायो आहे। उन ई हवाले सां शहर जे सुञाणंदड़नि ॻणतीअ जो इज़हार कंदे चयो त जॾहिं खीर में केमिकल मां तैयार थियण जी तस्दीक थी, उन बाद डेयरी मिल्क शॉप खोलणु अफ़सोस जोॻो अमल आहे। उन मुतालबो कयो त उन डेयरी मिल्क खे फुल फोर सील कयो वञे। ॿिए सूरत में डेयरी मिल्क शॉप अॻियां एहतिजाज कयो वेंदो। जी महिरबानी। तफ़सीलात जी आगाही लाइ वधीक ख़बरूं ॾिसण लाइ ॾिसंदा रहो न्यू मैरान न्यूज़।